अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है खुश हूंदो, ठीक ठाक हूंदो, मालिक जी पनाह में हूंदो। हाज़ुर थियासीं अॼु तव्हांखे मोहरा ड्रामे जी अपडेट ॾियणी हुई दोस्तों। तो फेस टू फेस तव्हां सां गॾु आहियूं दोस्तों ऐं तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं त मोहरा ड्रामो राति ते जेको आहे त एपिसोड नशर छो न कयो वियो, छो न हलायो वियो दोस्तों। त हुन जा कहिड़ा सबब हुया। काफ़ी दोस्त जेके आहिनि परेशान थी विया हूंदा दोस्तों, छो त मोहरा ड्रामो जेको हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हुनजी कहाणी जेका हली रही आहे हिन महिल, त हुनजो हिकु एपिसोड बि मिस थींदो त आवाम परेशान थी वेंदी दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां इहो त राति ते जेको आहे त हुनजी जाइ ते जेको आहे त ख़ुदा और मोहब्बत ड्रामो जेको आहे त हुनजो एपिसोड अपलोड कयो वियो दोस्तों। ऐं जेको आहे त हिनखे अॻियां कयो वियो। ऐं जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राति जेको एपिसोड हलंदो त उहो ज़रूरु मोहरा जो एपिसोड ऑन ईयर थींदो राति वारो दोस्तों। हाली वजह इहा ई त हुननि खे चैनल वारनि खे कहिड़ो बि मसइलो हुयो, बहरहाल माना जेको आहे त हुनखे ख़ुदा और मोहब्बत ड्रामो जेको आहे त एपिसोड अपलोड करिणो पइजी वियो। ऐं जेको आहे त मोहरा ड्रामो जो माना वार बि हुयो त उहो अपलोड न थी सघे दोस्तों। त हिनजी इहा वजह आहे, छो त हुन जे टाइम ते जेको आहे त उहो अपलोड थी वियो त मोहरा ड्रामे जी का वजह ई न पई थिए। छो त टाइमिंग हुनजी जेका त ख़ुदा और मोहब्बत खे मिली वई दोस्तों। उहो जेको टाइम जंहिं कलाक में उहो अपलोड थींदो आहे दोस्तों ऐं यूट्यूब बार ते अची वेंदो आहे या चैनल ते ऑन ईयर थींदो आहे, उहो जेको टाइम आहे त ख़ुदा और मोहब्बत खे मिली वियो। ऐं राति वारो जेको ईंदो एपिसोड त उहो मोहरा जो ई ऑन ईयर थींदो दोस्तों। इन जो तव्हां फ़िक्रु न वठो। ऐं राति जेको एपिसोड ऑन ईयर थींदो त उहो मोहरा जो ई थींदो। बहरहाल हिन जी वॾी वजह इहा आई जे अगरि माना ख़ुदा और मोहब्बत ड्रामो जेको आहे त अपलोड न थिए हा त हू थी वञे अपलोड जेको आहे त मोहरा ड्रामो दोस्तों। इहो ई तव्हांखे ॿुधाइणो हुयो दोस्त, परेशान न थियो। ड्रामो हेॾे हेॾे न वियो आहे दोस्तों। काफ़ी दोस्त परेशान थी विया हूंदा त ड्रामे खे अॻियां कयो वियो आहे। अलाए ड्रामे खे त माना बैन लॻी वियो या कहिड़े बि हिसाब सां घणा माण्हू काफ़ी ज़हन में हूंदा आहिनि जेको माना अलॻि अलॻि तरीक़े सां सोचींदा आहिनि दोस्तों। पर तव्हांखे ॿुधायूं त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जॾहिं ख़ुदा और मोहब्बत अपलोड थियो इन जी वजह सां हू अपलोड न थी सघे दोस्तों। सिंध सलामत साथ सलामत सदाईं गॾु जिते हुजे, ख़ुशि हुजे, आबाद हुजो। ख़ासि करे इहे सिंधी ॿारनि लाइ अपडेट असां ठाहींदा आहियूं जेके असांजे सिंध में रहनि था, उन्हनि जे लाइ इहे अपडेट ठाहींदा आहियूं दोस्तों। काफ़ी पाकिस्तानी ड्रामा जेका था असांजी सिंध में बि हलंदा आहिनि दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों। सिंधियुनि सभिनी खे सिक भरियो सलाम।